फलस्तीनी मज़ाहमती तहरीक हमास जा इसराइल ते ॿिए ॾींहुं बि हमला मार्च वेल इसराइली फ़ौज ने शहरनि जो अंग 500 खां वधी वियो। इसराइली फ़ौज 200 इसराइली फ़ौजनि जे मारिजण जी तस्दीक करे छॾी। इसराइली फ़ौज जी बमबारी में 400 फलस्तीनी शहीद, 1900 खां वधीक ज़ख़्मी। इसराइल तरफ़ां ग़ज़ा जी पटी ख़ाली करण लाइ 12 कलाकनि जो अल्टीमेटम। इलाइक़े ते मुकमल कब्ज़े हमास जी क़यादत खे ख़तम करण जो ऐलान। कोयटा में धमाको, हैदराबाद वासी पीएमडीसी प्रोजेक्ट मैनेजर मिर्ज़ा शबीर अली शहीद। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो सर्च ऑपरेशन। मक़तूल जे घर में कोहराम, वनी ऐं ॿियनि वारसनि खे बेहोशी या तोड़ा इलाइक़े में सो। धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ सिंधी अदबी संघ जे सर ते सिंध सरापा एहतजाज। लाड़कानी, नौशेरे, फिरोज़, मेहरापुर, कोटड़ी, ख़ैरपुर, नाथनशाह, टंडे आदम, बाडरे, गंबट ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवान जो चवणु आहे त धारी आबादकारी सबबि सिंधी माण्हू अक़लियत में तब्दील थी रहिया आहिनि। गैर कानूनी परडेन जी नेकालीअ ते कंहिं बि क़िस्म जो दबाव क़बूल न कंदासीं। कंहिंखे बि डफेड़ पखिड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। गैर कानूनी परडेन खे इज़त सां पंहिंजे ॾे मुंतक़िल कयो वेंदो। एमन वली ख़ान जो बयान मज़हब जो आहे। स्मगलिंग ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रखियूं पियूं वञनि। बलोचिस्तान जो इतलात वारो वज़ीर जान अचकज़ई। पंजाब जे इलाइक़े चकवाल में घर अंदर गैस लाइन के बाहि लॻण जे नतीजे में सड़ी ज़ख़्मी थियल ठिकराटे वासी जोड़ो फोत। ॻोठ अयूब एवान वासी मुज़फ़र इक़बाल ऐं संदसि घरवारी फराह एवान दमधणी हवाले कयो। मलीर जे इलाइक़े सुपर हाईवे चाकर होटल वेझो फायरिंग सबबि सब इंस्पेक्टर क़तल। जवाबदारनि मज़ाहमत करण ते एएसआई आमिर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। मांझंदि भरिसां बेदर्दीअ सां क़तलु थियल नीगर जे केस में अॻु भराई न थी सघी। डीआईजी हैदराबाद तारिक नवाज़ धारेजे जी वारसनि सां मुलाक़ात। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ 72 कलाकनि जी मोहलत तलब। संदसि चवणु आहे त जांच कमेटी तमामु घणी अॻु भराई कई आहे। 21 कलाकनि अंदरि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस मोकिलायो वेंदो। क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में ऑस्ट्रेलिया भारत खे कामयाबी लाइ 200 रन्सनि जो टारगेट ॾेई छॾियो। स्टीव सिम जूं 46, वार्नर जूं 41 रन्सूं, जडेजा जूं 3 विकेटूं, बुमराह ऐं कुलदीप यादव जूं 2 विकेटूं।